सिंध सरकार तालीम खाते में DEO जूं इज़ाफ़ी पोस्टूं ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। DEO प्राइमरी ऐं DEO सेकेंडरी पोस्ट ख़त्म करे प्राइमरी ऐं सेकेंडरी लाइ हिकु DEO मुक़ररु कयो वेंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त गवर्नेंस तालीम जो मयार ऐं ॿारनि जी स्कूल ताईं आसान पहुच हुअणु घुरिजे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि स्कूल एजुकेशन बाबति जाइज़ा इजलास थियो, जंहिंमें तालीम वारो वज़ीर सैयद सरदार शाह, चीफ सेक्रेटरी आसिफ हैदर शाह, मुहतसिब सिंध सुहेल राजपूत ऐं ॿियनि शिरकत कई। वॾे वज़ीर खे ॿुधायो वियो त सूबे में 40,990 स्कूल आहिनि, जिन में 36,300 प्राइमरी, 2,600 एलिमेंट्री स्कूल, 1,600 सेकेंडरी स्कूल ऐं 490 हायर सेकेंडरी स्कूल शामिल आहिनि। सभिनी स्कूलनि में मौजूदु दाख़िला 5.2 मिलियन आहे, जंहिंमें लॻभॻि 3.9 मिलियन छोकिरा ऐं 2.12 मिलियन नियाणियूं आहिनि। तालीम वारे वज़ीर जो चवणु हो त स्कूलनि खां ॿाहिरि ॿारनि जो तइदादु 7.8 मिलियन आहे। वॾे वज़ीर ईंदड़ माली साल दौरान 10 लख ॿारनि खे स्कूल आणण जो टारगेट मुक़ररु कयो आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त तालीम खाते ते ख़ासि ध्यानु ॾेई तालीमी निज़ाम खे बहितर करणो आहे। हुन चयो त गवर्नेंस तालीम जो मयार ऐं ॿारनि जी स्कूलनि ताईं आसान पहुच हुअणु घुरिजे। तालीम खाते समूरनि इदारनि खे डिजिटलाइज़ कयो वञे। संदसि चवणु हो त उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हाज़िरी चहिरे जी सुञाणप सां डिजिटलाइज़ हूंदी। स्कूल इंतिज़ामिया खे इंतिज़ामी अख़्तियार ॾेई रहिया आहियूं। इजलास में वॾे वज़ीर जो पर्सनल सेक्रेटरी आगा वासिफ़, चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट नजम शाह, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन ज़ाहिद अब्बासी, नाणे वारो सेक्रेटरी फयाज़ जतोई ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूदु हुआ।